अलबे धर्मकारी तेलान आवाज़ बुलंद सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। वली भी एक दफा सलवात पढ़ो। खानदान ज़हरा सलामुल्लाह अलैहा जा मञण वारा आहियूं तमाम तर माशाअल्लाह एतिरा घणा आहियूं जो सलवात जेकी असांजी पूरी कच्ची पुल खां ॿाहिरि बि ॻोठनि में पहुचंदी। बुलंद सलवात। मां अर्ज़ रखां वरी बि सलवात पढ़ंदे शर्म महसूस थिए थो त पोइ न पढ़ो। जेकॾहिं महसूस इहो ई आहे त इबादत आहे, इज़त आहे, एहतराम आहे। बुलंद सलवात पढ़ो। फातिहा पढ़ो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। अल्लाह मोहम्मद व आले मोहम्मद जी सजो वास्तो अथई। तमाम मोमिनीन जेके आज़ादारी कंदे आया से आज़ादारे मौला हुसैन अलैहिस्सलाम तमाम बुजुर्गान दीन जिन खिताब कयो माँ बाप जेके खिताब कंदा इन जो सवाब हादियो पंजन ॿारनि 14 जे ख़ुसूसन सरकार अशरफुल अंबिया जो हुज़ूर में। या अल्लाह इन जो ईसाल सवाब ही जंहिं हंध ते वेठा आहियूं जंहिं बारगाह में वेठा आहियूं इहा बारगाह शहीद अब्दुल सत्तार खोसो ऐं उनजे बाह बेली फ़कीर ककन ॿई हिन फ़ानी जहान खां तुंहिंजे हुज़ूर में आहिनि। या अल्लाह उन्हनि जे मथां मुंहिंजी रहमत नाज़िल फरमाए। या अल्लाह उन्हनि जी बख़्शिश अता फरमाए। या अल्लाह मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके जेको ही तॾो विछायल आहे या अल्लाह हिन में तरक़ी अता फरमाए। या अल्लाह तमाम तर जेके भी ईंदड़ आहिनि मुहिबान अली तॾे विछाइण वारा ईंदड़ तमाम ख़िदमतगार तमाम जूं जेके भी नेक हाजियतूं आहिनि हाजित रवाई फरमाए। मोहम्मद वाले मोहम्मद जे सदके ख़ास जेके भी तमाम मुमिनीन आहिनि जेके तॾे जा ख़ासि करे फर्ज़ंदाने शहीद आहिनि उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में इज़ाफ़ो फरमाए। ज़ूर इमाम ज़माना बुलंद सलवा। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा व मा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाहु लक़द जाअत रुसुलु रब्बिना बिल हक़्क़ि वस्सलातु वस्सलामु व तहियतु वल इकराम अला सय्यिद अस्लमा फिल वजूद सिर्रिल्लाहि फी कुल्ल मौजूदिन नुक़्तति दायरतिल वजूद मौलाना व मौला सकलैन इमामिल क़िबलतैन जद्दिल हसन वल हुसैन अबिल क़ासिम मुहम्मद बुलंद सलवात वालेहि तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन वल्लानतुल्लाहि अला आदाइहिम इल्ला यौमिना वलिला क़याम यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ बिल हक़्क़। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना हुम बिशहादातिहिम क़ाइमून वल्लज़ीना हुम अला युहाफ़िज़ूना सलातहिम। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु
अरसलहु बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि वलौ करिहल मुशरिकून वअशहदु अन्ना अमीरल मोमिनीन अलिय्यन वलियुल्लाह वअशहदु अन्ना सय्यदा फातिमा सय्यदात निसाइल आलमीन अस्मतुल्लाह वअशहदु अन्ना हसन वलियुल्लाह वहुसैन वलियुल्लाह वअली ज़ैनुल आबिदीन वलियुल्लाह वमुहम्मद बाक़िर वलियुल्लाह वजाफर सादिक़ वलियुल्लाह वमूसा काज़िम वलियुल्लाह वअली रिज़ा वलियुल्लाह वमुहम्मद तक़ी वलियुल्लाह वअली नकी वलियुल्लाह वहसन अस्करी वलियुल्लाह वआखिर ज़मान हुज्जतुल मुंतज़िर वलियुल्लाह हाउलाए सल्लल्लाहु अलैहिम बुलंद सलवात अजमईन व सादती व क़ादती व शुफ़ाई बिहिम अतवला व मिन आदाइहिम मतबरो फिद दुनिया वल आखिर अल्लाहुम्मा इन्नी रज़िदु बिहिम आइमतन फर्ज़नी लहुम इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर सुम्मा क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़्क़ु बिल हक़्क़ि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़रक़ू क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मसलु अहल बैती कमसल सफ़ीनतिन नूह मन रकबा फन्नजा व मन खलफ़ा गरक़हा बुलंद सलवात मोहम्मद वाले मोहम्मद नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे विलायत नारे विलायत नारे हैदरी हुसैनियत यजीदियत तमाम दुश्मनान अहल बैत से लानत ज़हूर इमाम ज़माना बुलंद सलवात गुज़ारिश आहे त तमाम जेके भी मुसलमान आहियूं वहदानियत के समझण जी कोशिश कई से वहदानियत जिथां मिली है उन्हनि खे न सम्झो आहे वाहिदो यक्ता अल्लाह के मञण जी वॾी कोशिश कई से वहदानियत ते हू चवनि त वहदानियत वञे थी हेॾो वारा चवनि वहदानियत वञे थी जंहिं वहदानियत ॿुधाई उन्हनि खे न सम्झोसीं जे सम्झूं हा त ईअं कुझु न हुजे हा जीअं असां आज़ादारी कईसीं ऐं ॿिया परे हुजनि हा छो जो कज़ियो करबला जो मुसलमाननि जे हथां थियो आहे न कि यहूदिन ईसाइन ॿिए कंहिंजे हथां न थियो आहे त कंहिंखे छा चऊं त फलाणा यहूदी ईअं आहिनि फलाणा ईसाई ईअं आहिनि मुसलमाननि जे हथां आहे तंहिंजे करे मुसलमाननि जे लाइ इहा असां हिकु पेशकश रखूं हिकु इज़त एतिराम सां ॻाल्हि कंदा आहियूं त तव्हां तमामु असां जॾहिं भाइर आहियूं त पोइ भाउ खे चंबो न हणबो आहे पंहिंजे सीने ते चंबो हणबो आहे त तो कई आहे पंहिंजे सीने ते चंबो हणी चइबो आहे न तो कई आहे तंहिंजे करे पंहिंजे सीने ते हथ हणां त भाउ आहे न ॿियो हुजे हा त हुन सां त पुॼी पवां इन जे करे कुरान शरीफ़ जी आयत उहा पढ़ी जंहिंमें हुक्म खुदाबंदी आहे त वातस्मू बिहब्लिल्लाहि तमामु गॾु थी अल्लाह जी रस्सी खे वठो जमी तमामु गॾु वला तफरकू फिरकेबाज़ी न कयो फिरकेबाज़ी जहन्नुम जो नालो आहे फिरकेबाज़ी जो मक़सदु छा आहे त फिरका छो ठहिया
उन जे लाइ जे फिरकनि खे ॾिसंदासीं रसूल ख़ुदा पंहिंजे सहाबा ते नज़र विझी सहाबा ते नज़र फेराईंदे सहाबा खे ॾिसंदे करे चयईं त मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत में 71 फिरका त ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत में 72 मुंहिंजी उम्मत में 73 थियनि था। हर हिकु फिरकनि मां जेके जेके नबी थिया उन्हनि जे फिरकनि मां हिकु नाजी निजात वारो बाक़ी ग़रक़। जॾहिं उते आयासीं त असां वटि चवनि त शिया खे क़ुर न ईंदो आहे, हाफ़िज़ क़ुर बुज़ुर्गान दीन असांजा वॾा ॿाहिरि हाफ़िज़ क़ुर आहिनि। ठीकु आहे, तव्हां हाफ़िज़ क़ुर आहियो, क़ुर में इहा का ॻाल्हि ॿुधायो किथे बि आहे छा त रसूल जे घराणे सां वञी विड़ी अचो तव्हांखे निजात मिलंदी, रसूल जे घराणे ते तव्हां पंहिंजो सब्र सितम कयो तकलीफ़ ॾियो त तव्हांखे जन्नत मिलंदी। इहे नाहे, न इहो थी सघे थो। उन जे लाइ तमामु इस्लाम जे फिरकनि खे दावत फ़िक्र आहे इहो त तव्हां तमामु हुसैन हुसैन नथा कयो। छो आख़िर परेशानी कहिड़ी आहे? जे अर्ज़ रखां त मौला हुसैन अलैहिस्सलाम खे मञींदड़ सहाबी बि आहिनि त पोइ तूं काॾे वेंदे? सहाबा, छो जो सरकार सहाबनि ॾे हलंदासीं, ॿियो सहाबो सहाबा त रसूल आहे, रसूल ख़ुदा जो सहाबी आहे, वॾी इज़त मान वारो आहे, इज़तूं माणियूं अथई। उन सहाबी ॾे वेंदासीं त ॿुधाए त सही त छा आहे, केरु ख़लीफ़तुल मुस्लिमीन वक़्त जो वेठो आहे, वक़्त जो दाबो आहे, वक़्त जी माल मिल्कत आहे, वक़्त जो सभु कुझु अथसि, पर छा नथसि उहो अर्ज़ु रखां, सभु कुझु वक़्त जो अथसि, तमामु तर शयूं अथसि, छा नथसि इहो अर्ज़ु रखां थो। छा अब्दुल्ला इब्न उमर जॾहिं हसनैन सां बीठो आहे मदीने जे चौराहे में, हसनैन जे अॻियां पंहिंजी इज़त जा पंहिंजे पीउ जी इज़त जा तराना ॻाए, तराना ॻाए जॾहिं बीठो त हसनैन चयुसि तोखे ख़बर आहे त जेको इन मसनद ते वेठो आहे इहो जलवागर जेको आहे इहो शख़्स वॾी इज़तुनि जो मालिक आहे, पर असांजो ग़ुलाम आहे, असांजो ग़ुलाम आहे। हिन खे पंहिंजे पीउ जी इज़त एतिराम ते वॾो फ़ख़ुरु हुयो, यकीनन फ़ख़ुरु हुजणु खपे, हेॾी मसनद ते हुयो, मसनद रिसालत ते हुयो। ईअं जॾहिं थियो त पुट अची पहुतो पीउ वटि, चयईंसि हे ॻाल्हि त हीअं हले थी, चई हा कलम बि खण पनो बि खण, हसनैन खां लिखाया मूंखे ग़ुलाम चवनि था, माना सहाबी हुसैनी आहिनि, यज़ीदी न आहिनि, हुसैनी आहिनि, यज़ीदी न आहिनि। जॾहिं यज़ीदी न आहिनि त पोइ सहाबा जे लाइ त कुझु ईअं न चओ न। सहाबा हुसैन अलैहिस्सलाम खां सनद वठी वॾा जुमिला चया अथई त मुंहिंजी क़बर में रखिजो, मुंहिंजी शिफ़ात थींदी, जेको शिफ़ात जे लाइ हुसैन अलैहिस्सलाम जो ग़ुलाम थिए, तूं ग़ुलामी हुसैन जी मां निकिरी ॿाहिरों फिरी वरी उन दर ते अचें थो, ऐं असांखे परेशानी न आहे, ऐं असां परेशान बि न आहियूं। इन जे लाइ त हाफ़िज़ क़ुर त घणो आहे न, तंहिंजे करे तुंहिंजे अॻियां अञा क़ुर शरीफ़ जी ॿी आयत रखां जंहिंमें दावत फ़िक्र आहे अल्लाह जे तरफ़ां। अल्लाह फ़िक्र अंदाज़ जुमलनि में मुसलमाननि तमामु खे चवे थो, रसूल त काइनात जे रहमत आहे, पर जेके वेझा थींदा उहे रहमत वठंदा, जेके परे थींदा रहमत खां परे आहिनि। उन रसूल जी वेझराई वारे शख़्सनि में तमामु खे चयो रसूल ख़ुदा जे हुक्म बद मुताबिक़, रसूल ख़ुदा इहो हुकुम कयो, अल्लाह जी ज़बान रसूल आहे, अल्लाह जे तरफ़ां रसूल ॻाल्हाए रहियो आहे, न की कंहिं मुस्लमान चवे त अल्लाह अची ॻाल्हायो, अल्लाह अची हीअं चयो, अल्लाह हीअ तारीफ़ कई तॾहिं रसूल ख़ुदा ॻाल्हाए, न, अल्लाह जे तरफ़ां ॻाल्हाईंदड़ रसूल ख़ुदा आहे, जेको रसूल ख़ुदा चए थो उन जे लाइ आयात फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहु, जेको रसूल ॾेव वठोसि, जंहिंखां छलेव पइजी वञिजो, उन ॾे वञिजो बि न। जॾहिं रसूल ॾे थो, ॾे छा थो चयईं इहा जन्नत हसनैन जी सरदारी में आहे, ॾिनई न त वठो न जन्नत, परेशानी छो आहे त जन्नत क़ुर सां मिलंदी, जे जन्नत क़ुर सां मिलंदी। सूरत माउन में हलूं, सूरत माउन क़ुर शरीफ़ जी बहितरीन आयत आहे, बहितरीन जन्नतनि जे लाइ ॻाल्हाए रही आहे, ख़ासि करे निमाज़िन सां ॻाल्हाए थी, निमाज़िन सां ख़ासि करे। पहिरियों
अरैत अल्लज़ी युकज़्ज़िबु बिद्दीन फ़ज़ालिका अल्लज़ी यदउल यतीम वला यहज़ु अला ताअम मिस्कीन। उहे शख्स जेके दीन में बजाद खुद जिंदगी गुजारींदे तकलीब दीन कनि था पंहिंजे अमलनि सां, पंहिंजा अमल जेके पेश करे तकलीब दीन कनि था, उन्हनि में पहिरियों शख्स हुआ जेको मिस्कीननि खे मानी न खाराए, मिस्कीननि खे खाधो न खाराए। ऐं उन खां बाद में फवैलुल लिल मुसल्लीन, ऐं उहे निमाज़ी फवैलुल लिल मुसल्लीन हुम अन सलातिहिम साहून हम युराउन व यमनउन मान। उहे निमाज़ी जेके निमाज़ पढ़नि था, निमाज़ में ग़लतियूं आहिनि, निमाज़ में ग़लतियूं आहिनि। अजीब आहे, तमाम बुजुर्गान दीन वेठा आहियो, नंढे वॾे खे ख़बर आहे त निमाज़ में सभु थींदो आहे, ग़लती थींदी आहे। जॾहिं ग़लती थींदी आहे निमाज़ में न, पोइ उनजो सभ जो सजदो ॾिबो आहे, सभ जे सजदे में ग़लती माफ़ थींदी आहे। हिते त अलाह निमाज़िन खे चवे थो त तव्हांजी निमाज़ ई ग़लति आहे, निमाज़ जी ग़लती न, निमाज़ ई ग़लति आहे। छो तव्हां मिस्कीननि खे न खारायो, तव्हां यतीमनि जो माल खाई वञो। उन खां बाद में वैल चाहे जहनुम जी हिकु नदी जो नालो आहे, जहनुम जे हिकु हिसे जो नालो आहे। जहनुम जे हिसे में हेॾो निमाज़ी होॾो व्याजखोर हूंदा। वैलुन लिकुल्लि हुमज़तिन लुमज़तिन लिल्लज़ी जमा मालन व अददा। उन्हनि जे लाइ बि उहो जहनुम आहे, माल त रखनि था पर घणे घणे मोटाए रखनि था, घणे मोटाए रखनि था, ख़र्च नथा कनि राहे ख़ुदा में। माना निमाज़िन सां गॾु होॾां बुज़ुर्ग बि, पर जेकॾहिं निमाज़ी ऐं वरी व्याजखोर हुजे पोइ छा कजे? पोइ चार चंड चइबा अहिड़े बुज़ुर्ग खे, अहिड़े बुज़ुर्ग जे लाइ त चार चंड न, वॾो बुज़ुर्ग आहे साईं, निमाज़ी बि आहे, हेॾां जन्नत बि वञे थो, होॾां जन्नत जो सामान गॾु कंदे जहनुम जो सामान बि गॾु करे थो। वैलुन लिकुल्लि हुमज़तिन लुमज़तिन लिल्लज़ी जमा मालन व अददा। इहा जहनुम जे उन नदी में उहे शख्स बि हूंदा जेके माल गॾु करे रखंदा। वरी निमाज़ी उहे जेके निमाज़ी पढ़नि था, उन्हनि जी अञा अरबी जी आख़िर जेके आयतूं ॿ उन में अजीब हुक्म ख़ुदा आहे। हुम युराउन व यमनउन माउन, रियाकारी कंदा आहिनि। मिसाल तौर मां कंहिंखे नथो चवां को वॾेरो आहे, को बुज़ुर्ग आहे, को बहितरीन माण्हू आहे, इंसान आहे, ॿिनि ग़रीबनि जे विच में फ़ैसिलो आहे, ग़रीब पाण में विढ़िया, ग़रीबनि जो को मसइलो आहे, खणी आयासीं असांजो मसइलो हल कर। जंहिंजो हक़ हुयो उनखे मारियईं, जंहिंजो हक़ न हुयो उनखे ॾेई छॾियईं। छो रियाकारी कयईं? माइट हुयो, वेझो हुयो, रिश्तेदार हुयो। जॾहिं माइट वेझो रिश्तेदार आहे उनखे बख़्शे थो, अलाह जो शर्म न अथई छा? अलाह जो शर्म न अथई छा जंहिंखे मञे थो? ऐं उन अलाह जे शर्म खे जेकॾहिं मञे थो, हम युराउन व यमनउन माउन। यमनउन माउन जी अरबी ईअं आहे, इहो माउन छा आहे? तवज्जो सां अर्ज़ु रखां थो। इन जी माना अरबी में का बि अहिड़ी न आहे त जे अर्ज़ु रखां त फलां माना थींदसि। लफ़्ज़ी माना न किरदारी माना जॾहिं हिते अचे थी छा थी थिए त जेकॾहिं कंहिं माण्हू खे घुर्ज आहे पाणी जी ऐं उनखे पाणी न ॾिनो वञे ऐं उहो पाणी जो करे राति जो उञ में हुजे, इहो ई जहनुमी आहे। इहो बि रियाकारी बि जहनुमी थियो, निमाज़ी बि जहनुमी थियो, उन खां बाद में यतीम जो माल खाइण वारो जहनुमी थियो। मथे वियासीं त मिस्किननि खे यतीमनि खे खाराए नथो। ही छा आहे? इस्लाम आहे जेको तव्हां पेश कयो आहे, जंहिं इस्लाम जे पघर में चऊं, जंहिं इस्लाम जी बुलंदी में रिसालत माब जो सजदो आहे, जंहिं इस्लाम जी बुलंदी रसूल ख़ुदा पंहिंजे किरदार सां कई आहे। रसूल ख़ुदा 40 साल किरदार अदा कयो, अहिड़ो किरदार अदा कयईं जो ये तमाम शख्स जेके रसूल ख़ुदा खे अमीन चवनि पिया, सादिक चवनि पिया, पाण में जहिड़ा हूंदा हुआ, पाण में विढ़ंदा हुआ, पाण सां न ठहंदा हुआ, पर रसूल अमीन आहे। ॻाल्हि थिए त रसूल खे चवनि त तो वटि असां पंहिंजी शइ रखूं था, तो वटि माल मिल्कियत रखूं था, जीअं रखंदा हुआ तीअं ई उहा अमानत उते हूंदी रसूल ख़ुदा वटि। अहिड़ो अमीन केरु मिले ऐं अहिड़ो किरदार केरु अदा करे जहिड़ो रसूल ख़ुदा कयो आहे। ऐं उन किरदार खां पोइ रसूल ख़ुदा जे सिदक इहो आहे, सच इहो आहे। रसूल ख़ुदा जॾहिं बि ॻाल्हि कई आहे सभिनीनि चयो तूं सचो आहे।
जंहिं रसूल दुनिया वारनि जी अमानतुनि में ख़यानत न कई आहे उहो अल्लाह जी अमानत में ख़यानत करे सघे थो छा? अल्लाह जी अमानत अहिड़ी पेश कई अथई गदीर खुम में त तमामु तर परेशान थी विया त छा अमानत ईअं पेश कबी आहे? रसूल ख़ुदा चयो हा, पर पेश न कयां हा। छो जो इन में या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल, ऐं रसूल जेका तो ते तबलीग चई वई आहे उन तबलीग जो छा आहे नाज़िल थियल आहे, हुकुम न आहे उनज़िल। माना अॻ में बि रसूल इन तबलीग ते ॻाल्हियूं कंदो रहियो आहे, पर माण्हुनि जे ज़हननि में उहा तबलीग न वेठी। छो जो जेकॾहिं जुमिलो चवंदुमि त ॾाढो बहितर न आहे। इज़त वारनि जे दरबार में आहियूं, हिन जी मुखालिफ़त उहे कंदा आहिनि अली अलैहिस्सलाम जी, जेके अली अलैहिस्सलाम अचण जे लाइ पाण खे तयारु न कंदा आहिनि। उहो बज़ात ख़ुदि बुज़ुर्गान दीन साहबा जो बि चयल आहे त उन्हनि में नुत्फ़े हराम हूंदो आहे। तंहिंजे करे हाणे केरु ॻोल्हे त नुत्फ़े हराम किथे आहे, केरु चवे त छा आहे छा न आहे। ख़ुदावंद मुताल इन रसूल जे ज़रिए जेको असांखे दीन सेखारियो, उन दीन में तबलीग जेकी सेखारे फ़क़त तबलीग विलायत अली अलैहिस्सलाम जी गदीर में। ॿी का तबलीग कोन्हे। क़ुरान मथे ते रखी, क़ुरान जूं भरियूं ॿधी, पंहिंजा जूता बि मथे ते खणी घुमिजे, तबलीग न थींदी। तबलीग विलायत अली अलैहिस्सलाम खां सवाइ तबलीग न थींदी। उहा विलायत जी तबलीग जॾहिं रसूल ख़ुदा कई, रसूल ख़ुदा जंहिं मैदान ते बीहारियो, मां ईअं अर्ज़ु रखां त जंहिं मैदान में वेठा आहियूं आज़ादारी करे हाणे हिक ॿिए खे ॿुधी सम्झी रहिया आहियूं, अहिड़ो मैदान न हुयो। असांखे अञा थोरो घणो छांव बि आहे, उते छांव जो को मसइलो अञा चयो हिननि खे कटे छॾियो जीअं थोरा परेशान रहिजो। छो जो मतां सुभाणे चयो त छांव में बीठासीं, ॻाल्हायूं पिया आराम में, तंहिंजे करे सम्झी न सघियासीं। सॼो मैदान साफ़ कराए चई सम्झण जे लाइ मां तव्हांखे सम्झां थो, तंहिंजे करे अहिड़ो मैदान सफ़ा कराए बाक़ाइदगी सां सम्झनि। तमामु सम्झण जी कोशिशि कई। रसूल ख़ुदा ऐलान कयो, ऐलान कयो कसम ब ख़ुदा, ऐलान रिसालत सां सभ खां पहिरियों हज़रत उमर बिन ख़िताब उन अची अली अलैहिस्सलाम खे चयो त अली तोखे मुबारक हुजे, तूं असांजो अमीरुल मोमिनीन थियो आहीं, तूं असांजो अमीरुल मोमिनीन थियो आहीं। उन खां बाद में अमी इज़त माब बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन चयो त अली तूं असांजो अमीरुल मोमिनीन आहीं। छो जो रसूल ख़ुदा जूं हरमन जो हुजण बि हुयो न, पर सहाबी त न हुया, सहाबिणियूं चयूं उहे हुयूं, हरम हुया रसूल ख़ुदा जो, जिथे ऐलान क़दीर खे सभिनीनि ॿुधो आहे। ऐलान क़दीर जी मुखालिफ़त जेकी थी आहे उहा हिकिड़े शख़्स कई आहे, हारिस बिन नौमान फहरी आहे जंहिं कई। ऐं जीअं हुनखे ख़बर हुई त मां जेका हिन गदीर जे मैदान ते विलायत अली अलैहिस्सलाम जे इनकारी जुमलनि सां ॻाल्हाईंदुमि, अल्लाह मालूम रखे थो, अल्लाह खे इल्म आहे मुंहिंजे मथां अज़ाब न ईंदो, इल्म हुयुसि। तंहिंजे करे रसूल ख़ुदा खे चई, ऐं रसूल तो पंहिंजे तरफ़ां चयो आहे या अल्लाह जे तरफ़ां चओ, अल्लाह खे चओ मुंहिंजे मथां अज़ाब आणे। अल्लाह जो हुकुम आहे क़ुरान शरीफ़ में, रसूल जेके तुंहिंजे वेझो आहिनि उनजे मथां अज़ाब न आणींदो, जेके वेझो आहिनि। हाणे अल्लाह इन कानून खे मटाईंदे करे, कानून कुदरत मटिजे थो अली अलैहिस्सलाम जी विलायत जे करे, न त कुदरत जो कानून न हुयो जिथे रहमत हुजे उते अज़ाब अचे, ईअं त थी नथो सघे न। रहमत जे हूंदे अज़ाब आयो, रहमत लिल आलमीन आहे, सहाबी ते अज़ाब आयो। हारिस बिन नौमान फहरी हज खां मोटियो आहे, मथो कूड़ियल आहे, बुज़ुर्ग सफ़ा साफ़ थियल पाक थियल आयो आहे, गुनाह माफ़ थी करे आया अथसि। उते अची करे विलायत अली अलैहिस्सलाम जो इनकार कयईं, इहे गुनाह माफ़ थियल, पोइ त अज़ाब न अचेसि हा न ख़ालिक़ काइनात चयो त अज़ाब ईंदो। छो तो मुखालिफ़त कई आहे उनजी जेको मुंहिंजे रसूल खां बाद में वली आहे, मुंहिंजे रसूल खां बाद इनकारी ते लाने, विलायत जे इनकारी ते लाने।
आवाज़े बुलंद तर सलवात अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद एक दफ़ो बुलंद सलवा तमाम गजी करे बुजुर्गाने दीन तमाम मोतबर शख्सियत आयो जो अली वट जाहिल हूंदा ही न आहिनि दर अहिड़ो आहे इल्म जे दर ते जाहिल न ईंदा आहिनि ॿियो दर अहिड़ो आहे जंहिं दर ते नजस बि न ईंदा आहिनि रिज्स बि न ईंदो आहे माना सम्झो त रिज्स खां बि पाक आहियूं नजस बि न आहियूं हलाली भी आयूं तमाम खूबियूं विलायत अली अलैहिस्सलाम जे करे आहे जे विलायत अली अलैहिस्सलाम न हुजे त का खूबी कोन्हे हारिस बिन नौमान फहरी चयो कुरान शरीफ में अज़ाब आयो सूरत मारिज में अब अज़ाब जो आयतूं नाज़िल साल साइलुन बेअज़ाब वाक़ि सवाल कंदड़ सवाल कयो अज़ाब अचे अज़ाब आयो रसूल खुदा वधियो ॾिसे त बुजुर्ग सहाबी तड़पी रहियो आहे मरी रहियो आहे मौत आयुसि विलायत अली जे इनकार रसूल खुदा जो इनकारी अबू लहब कुरान में आयत सूरत तबजदा पूरी आयतूं कोई भी ॿुधाए कोई भी ॾेखारे त इन आयत जे नुज़ूल थियण सां उन जा हथ भॻा काथों का आंगुर भॻस चपे खां मथे वेंदे आख़िर टुंडो थियो न कुझु न थियुसि माना कुझु न थियुसि अल्लाह इन खे क़यामत में अज़ाब ॾींदो अबू जहल अल्लाह जो वॾो दुश्मन अल्लाह जी वहदानियत जो दुश्मन अल्लाह जो इनकार सरेआम करे अल्लाह पंहिंजे दुश्मन खे कुझु धकु रसायो काथे मारायसि कंहिं हंध ते कंहिं पथर सां ॿी कंहिं शइ सां जेका कुदरती आहे न विलायत अली जे दुश्मन खे अल्लाह ज़लील कयो पत्थर हणी माराई पर इहो कहिड़ो हुयो इहो जेके पखी खणी आया हा न इब्राह जे मथां उन्हनि मां बचियल पत्थर को बीहंदा न आयो आहे माना अज़ाब जे इंतज़ार जे लाइ विलायत अली जे इकरार जे लाइ ऐलान जे लाइ इहो पखी बि हिते 63 साल रहियल आहे पोइ छा चऊं त एॾी सारी विलायत अली अलैहिस्सलाम जे लाइ अल्लाह कोशिश कई आहे उहा विलायत ईअं हूंदी मैदान विलायत ईअं हूंदो न तमाम तर सहाबा मञो तमाम तर सहाबा जे लिहाज़ सां अर्ज़ रखां कोई बि इन ॻाल्हि खे रद्द करे मां उनजो नौकर आहियां ग़ुलाम आहियां कसम बख़ुदा कोई बि ॾेखारे त वॾा ख़लीफ़ा 4 चया वेंदा आहिनि खुलफ़ाए राशिदीन चया वेंदा आहिनि इन्हनि जहिड़ो ॿियो कोई मुतबर कोन्हे इन मुतबरनि खां सवाइ कोई बि कोन्हे त पहिरियों ॿुधायो त फ़िक़े हनफिया ते हुयो पहिरियों फ़िक़े हनफिया ते हुयो जो तव्हां फ़िक़े हनफिया में अची करे चओ त असां फलाणे जी कढायूं रिसाला जो निको आहे सही प्रोग्राम आहे भला मालिकी में हुयो शाफ़ई हुयो न कंहिंजो बि न हुयो छो जो पहिरियों जेको फ़िक़ह जो इमाम आज़म अबू हनीफ़ा चवंदा आहिनि उहो बि 80 हिजरी में पैदा थियो आहे एॾो जेको देर पैदा थियो आहे उन जा सहाबी जेके आहिनि 40 हिजरी ताईं अली अलैहिस्सलाम जी शहादत आहे त चारई गुज़री विया त चारई इन्हनि जा मञीदड़ ई न हुया ईअं चवां चइनी खे ख़बर ई न हुई त केरु ईंदो भला ईअं जुमिलो चवां अली त मालूम रखे थो पर बुज़ुर्गनि जे करे जुमिलो चवणो थो पए कंहिंखे ख़बर ई न हुई त ईअं थींदो जॾहिं अहिड़ो न थियणो हो थी वञे पोइ चओ त हे दीन आहे बाक़ी दीन ख़ारिज कयो था फैक्ट्री आहे छा दीन जे ख़ारिज करण जे लाइ तव्हां वटि या कोई तव्हांखे वही थी आहे त हे ग़लति आहिनि हे सही आहिनि हेॾो वारा ग़लति आहिनि हेॾो वारा सही आहिनि न अञा चवां दुनिया में तमाम तर ख़बर रखनि था त अल्लाह आसमाननि ते बुलंद थींदड़ हिकु निमाज़ी खे आसमान ते बुलंद थींदो जॾहिं आसमाननि ते पहुतो त उहो अज़ाज़ील
एडी बुलंदी माने अल्लाह सभिनीनि मलाइकनि में ॾिसी करे चयोसि ख़बर अथव मां पंहिंजो ख़लीफ़ो मुक़ररु कंदुमि जेको मुंहिंजे ख़लीफ़े जो इनकार कंदो हितां जन्नत मां कढंदोमांसि एॾे सजदनि सां वियो आहे उते पहुतो वञी पहुतो सजदा एॾा हुनजा अफ़ज़ल त अल्लाह हुनखे हर आसमान ते बुज़ुर्गी सां बुज़ुर्ग जे लफ़्ज़नि सां नवाज़े ज़ाहिदां आबिदां मुत्तक़ियां एॾो सारो बुज़ुर्गनि में उनजो नालो ॼाणाए तमाम मलाइका जो सरदार कयईसि अल्लाह जने चयो न इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि ख़लीफ़ा मां ज़मीन ते पंहिंजो ख़लीफ़ मुक़ररु करण वारो आहियां मुंहिंजो ख़लीफ़ो जेको ज़मीन ते हूंदो न उनजो जेको इनकार कंदो उनखे जन्नत मां कढींदो मालूम थियो त ख़लीफ़ो बि अल्लाह जोड़ींदो आहे इनकारी खे बि अल्लाह जन्नत मां कढंदो निकिरी वियो तड़ियल चईंसि अल्लाह खे ॿुधी छॾिजांइ त मां जेके न चवे थो सभिनी सत मैदान है सतन मैदाननि जे आख़िरी हिस्से में सवा के मोरका जी हिक रवायत आहे केरा काबतुल्लाह जो काबतुल्लाह शरीफ जो उन वक्त जो बुजुर्ग शख्स आहे जेको काबतुल्लाह में इमाम काबा है इब्न हजर मक्की लिखे थो सते मैदान ते जॾहिं बीहंदा सुन्नी आहे शिया न आहे जो मां चवां त शिया हुजे त मां हुनजे लाइ चई वञा त शिया हुयो बुज़ुर्ग असांजे लाइ चई वियो त असां जन्नत वेंदासीं न हुन चयो सतनि मैदाननि जे आख़िर में बीठो बीही वञी जॾहिं हो उन्हनि तमाम खां पुछा कयो क़ुरान शरीफ़ में उनजो हुकुम थियो वक़्तिफ़ूहुम इन्नहुम मसइलून बिहारियोन मसइलो पुछा कयो वेंदो चवे थो त मसइलो छा आहे माना में लिखे थो तफ़सीर में त अन विलायत अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम अली जी विलायत जो मसइलो आहे हिते बि पुछा कयो वेंदो जॾहिं अली जी विलायत असांखे हलंदे हलंदे जन्नत में वञण खां रोके थी त पोइ छो न वली मञी करे पंहिंजे लाइ पाण अज़ाब खां बचूं उन अज़ाब खां बचण जे लाइ बहितर आहे ऐं तमाम तर आलिम ख़बर रखनि था त अली औलाद अली खे जेका तकलीफ़ पहुती आहे मुस्लमान जी तरफ़ां सहाबिन जा पुट सहाबिन जो ख़ानदान सहाबी आहे अञा अर्ज़ रखां सूरत यूसुफ जा हिकिड़ा लफ़्ज़ आहे यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ सरकार केर याकूब अलैहिस्सलाम 84 नंबर आया था कमो बेश 84 85 आहे ईअं ई चवे थो या यूसुफ असफा हाय यूसुफ तो मूंखे मारे बि ख़बर आहे त यूसुफ ज़िंदा पूरी है तव्हां बज़ाते ख़ुद इन जुमलनि खां गुज़रंदो ख़बर आहे त यूसुफ ज़िंदा आहे यूसुफ जो हुजण आहे तो भाइरनि खे चयो हुयसि तव्हां न जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी वेंदव तव्हां उनखे माण खां पोइ मोटी खणी ईंदव उनजो कुर्तो खणी ईंदव कमीज़ चवां खणी ईंदव ऐं अची चवंदव इहे जुमला त ख़बर आहे यूसुफ अलैहिस्सलाम खे अरबी में ज़ेब चइबो आहे ज़ेब असांजी ॿोली में बघेड़ चइबो आहे बघेड़ खाई वयसि नबियुनि खे बघेड़ खाईंदा आहिनि छा नबी त अल्लाह जे हुक्म सां तमाम जे मथां हाकिम हूंदा आहिनि माना पहले नबी जी भी याकूब अलैहिस्सलाम जी मुखालिफत कयूं भाई जी भी मुखालिफत कयूं एडे गम में वो नबी रुनो वा अखियूं खत्म थियूं रोइण सां खत्म थियूं पोइ जेकॾहिं कोई शिया रोए त चवनि साईं छा तव्हां छो था रो रोइण त हराम आहे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि अर्ज़ु रखूं तव्हांजे अॻियां रसूल ख़ुदा ते तमाम सहाबी रोना आहिनि पूरो मदीनो रोनो आहे पूरे मदीने जा तमाम फर्द रोना आहिनि जॾहिं रसूल ख़ुदा जे लाइ तमाम रोना आहिनि त रोइण फज़ीलत रखे थो आदम अलैहिस्सलाम 40 साल रोनो सरकार नूह अलैहिस्सलाम एॾो रोनो जो नूह अलैहिस्सलाम जे नालो ई नूह पइजी वियो नूह माना नोह करण वारो गिरियो करण वारो वरना के नालो त अब्दुल गफ़ार भी अचे सो अब्दुल सत्तार भी अचे सो नालो इहो अथसि माना जंहिंजे रोइण जे लाइ एॾा लफ़्ज़ अल्लाह चए नूह वरी उन खां बाद आयासीं इब्राहिम अलैहिस्सलाम वटि सरकार याकूब अलैहिस्सलाम वटि जंहिं नबी वटि अचूं था रोए थो
वो हिते जेकॾहिं रोई करे चऊं त छा थो थिए ऐं छो न वञे थो त चओ भला जेकॾहिं मुस्लमान खे तकलीफ़ पहुचाईंदो अञा ॿिए जुमलनि में चवां त भाउ खां जेकॾहिं कासे खसींदो आहे त पोइ भाउ छा कंदो आहे भाउ जेकॾहिं रोईंदो आहे त भाउ जी तकलीफ़ पहुचाई ऐं ॿियो जो पुटु अबे जो पुटां हिते तमामु मुस्लमान हुया जिन खे ख़बर हुई जन्नत हिननि खां आहे इन्हनि जी इज़त ते इन्हनि जे मान मर्तबे ते पंहिंजा हथ हयां अहिड़ा हथ हयां जो जंहिं हथनि में पहिरीं ॻाल्हि कयां सैयदा फातिमा ज़हरा